अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर 19 जुलाई। सुबुह जा थिया आहिनि तक़रीबन 11:15 ऐं लॻे ईअं थो त सुबुह जा 7-8 थिया आहिनि, छो त झुड़ ॾाढी प्यारी हवा थी हले ऐं बूंदाबांदी थी थिए। पहिरियों कुझु बारिश थी चुकी आहे, अञा ताईं बि बारिश थी रही आहे, हल्की हल्की फुआर पए थी पई। सो असांजी कम वारी भाई अञा ताईं न आई आहे, हुनजो असां इंतज़ारु था कयूं। ऐं एज़ यूजुअल लाइट वञी चुकी आहे छो त हाणे मां पंहिंजे घर मोटी आई आहियां, त मुंहिंजो मुंहिंजो रूटीन जेको आहे उहो ई हूंदो जीअं लाड़काणे वञण खां पहिरियों हुयो। सो मौसम ॾाढी ज़बरदस्त आहे, ज़बरदस्त थधी हवा प्यारी ऐं हल्की हल्की मींहं जी जेका फुआर थी पई पए। मां ब्लॉग जी इब्तिदा करे चुकी आहियां। उनखां अॻियां जीअं जीअं वधंदा वेंदासीं, जीअं जीअं ॾींहुं गुज़रंदो तीअं तीअं तव्हां सां हर शइ शेयर थींदी। टाइम थिया 12 भले खण ऐं मासी कमु करे हली वई। हिते असां जेको आहे असां जेके मासियूं आहियूं घर जी परमानेंट, उन्हनि जो कमु शुरू आहे। मां चिकन घुरायो आहे, कबाब ठाहींदमि, दाल भिॼाई आहे उन्हनि जे लाइ। हीअ दाल थोरी मंझंदि जे लाइ भिॼाई आहे, छो त हिकु ॿ ॾींहं असां इहो खाईंदासीं, छो त पोइ त गोश्त ई गोश्त हूंदो त वरी दाल जी सिक लॻंदी, तंहिंजे करे असां हाणे ई सिक पूरी था कयूं दाल जी। सो सिलसिलो कम जो जारी आहे, अल्हम्दुलिल्लाह। उहा ई रूटीन वारी ज़िंदगी रोज़मर्रा जीअं ज़िंदगी गुज़रंदी आहे सभिनी जी। चिकन धोई छॾियो, उन जा हिसा ठाहे छॾिया ऐं हिते कबाब ठाहिण जे लाइ चाढ़ियो आहे चिकन। ऐं हिते दाल जे लाइ मसालो थोरो पचे। मंझंदि जो चांवर पचाईंदमि मटरनि वारा, त हिते मटर रखिया आहिनि मसालो ठाहे बॉइल करण लाइ। थांव धोई वई मासी, कुझु थांव थींदा त पाण धोई छॾींदासीं। हिते सुराण अटो थी ॻोहे, इहो असांजो कमु थींदो थो रहे। ॿाहिरनि जी सूरत हाल इहा आहे त हल्की हल्की बरसाति फुआर जारी आहे ऐं मूंखे ॿाहिरिनि प्लांट्स खे पाणी ॾियणो हो, पर उन्हनि खे त हाणे ऑटोमेटिक अची वियो। ऐं घर में बि जेके हिन पासे आहिनि सभिनीनि खे चङी तरह पाणी अची वियो आहे। हिन अंदरनि खे मूंखे पाणी ॾियणो आहे, सो हिननि खे ॾेई छॾियो अथमि। मोटर हलाए टांकी भरे छॾियमि ऐं हीअ बाल्टी भरे छॾी आहे, त बाक़ी जेके इहे रहियल प्लांट्स आहिनि इन्हनि खे पाणी ॾेई वठंदमि। त खाधो तयारु थो थिए ऐं अॼु जेको आहे सुगंधी आयल आहे मां वटि, उहा मंझंदि ताईं हली वेंदी, त इन करे मां मसरूफ़ आहियां। उहो कमु ख़तमु करे पोइ वरी अॼु हिननि जो बि वारो ईंदो। अॼु या सुभाणे इनशाला हिननि खे मूंखे चङी तरह सां सफ़ाई सुथराई करे छॾिणी आहे। सो मौसम ज़बरदस्त आहे, बरसाति जो हल्को हल्को सिलसिलो जारी आहे। न आले फर्श मां तव्हांखे अंदाज़ो थींदो हूंदो। टाइम थियो 3:15 ऐं हिते सुराण पंहिंजा कपिड़ा धोई विधा आहिनि शेड में। ऐं बारिश जो सिलसिलो जारी आहे, यानी बूंदाबांदी, उहा फुआर, यानी हे फर्श असांजो बिल्कुलु बि सुको न आहे। सो ॿाहिरिनि प्लांट्स खे मां बिल्कुलु पाणी न ॾिनो आहे, अंदरनि खे ॾिनो अथमि कुझु। ऐं उनखां सवाइ सुगंध हाणे वई हैदराबाद ऐं वरी ईदे ॿिए ॾींहं ते उहो वापसि चकर हणंदा, त उन करे कुझु लंच वग़ैरह ठाहियो। थोरो उन में टाइम लॻो, बिल्कुलु उहो जीअं ई हाणे निकिता आहिनि विया आहिनि, त वरी हाणे मां जेको तव्हां सां मुखातिबु आहियां। सो हाणे असां कंदासीं रेस्ट, उनखां पोइ जेको बि कंदासीं यकीननि उहो तव्हां सां शेयर थींदो। मौसम एॾी त ज़बरदस्त, एॾी प्यारी मौसम लॻी पई आहे, जो छा ॻाल्हि कजे। अलाह जी कुदरत आहे, सनी बूंद उहा सुबुह खां वसे थी, थधी हवा। ऐं अचानक ॼण असां जीअं कराची आया आहियूं, ॼण जन्नत में अची विया आहियूं। तव्हां यकीन कयो, लाड़काणे में एॾी गर्मी हुई जो मुंहिंजी तोभां। असां न किथे घुमणु वियासीं, केॾांहुं बि न वियासीं, सभु प्लान असांजा चौपट थी विया। पोइ असां सोचियोसीं त हाणे वरी सियारे में जेको आहे ॿीहर चकर हणंदासीं, त जीअं घुमण फिरण वारो ऐं माण्हुनि सां मिलण वारो कमु असां उहो पोइ करे सघूं। सो इहा आहे हिन महिल ताईं जी सूरत हाल। 5 थिया आहिनि शाम जा पूरा ऐं मां रेस्ट करे वरितो। हीअ बैग मां खणी वई हुयमि, हिन में अञा कुझु न कुझु कपिड़ा ऐं कुझु सामान बाक़ी आहे, उहो ख़ाली कंदमि। हिकिड़ो हीअ बैग हुयो हैंड बैग, इहो ख़ाली करे छॾियो आहे। उनखां सवाइ मां हीअ कपिड़ो कढियो आहे जेको मूं वटि पयल हो काफ़ी टाइम खां, त मां सोचां थी हिन मां पंहिंजे पलंग जे लाइ मां चादर ठाहे छॾियां। सो कोशिशि इहा ई आहे त हिन महिल मां हिन चादर जी कटिंग कयां ऐं सिलाई कयां। सो बैग ख़ाली कयां, कुझु न कुझु कमरे जी थोरी हालति ठीकु कंदसि इनशाला। ऐं दरी मां हेॾां फुल खोले छॾी आहे, छो त बारिश अञा ताईं थी रही आहे, त मिटीअ जो को सवाल ई पैदा नथो थिए, तंहिंजे करे मां पर्दो मथे करे दरी खोले छॾी आहे। ऐं हे उहो साइड आहे जिते असांजो पोयां गीज़र लॻल आहे, वॉशिंग मशीन रखियल आहे। सो हाणे मां कमु स्टार्ट कंदमि। सभिनी खां पहिरियों त हीअ मां पंहिंजो चादर कटींदमि ऐं बैग जेको ख़ाली कंदमि, उनखां पोइ सिलाई कंदमि इनशाला। शाम जा पूरा 7 थिया आहिनि ऐं मां हिते चादर सिबी चुकी आहियां। चादर मुंहिंजी ठही वई ऐं हीअ कपिड़ो अञा बाक़ी आहे। वेहणनि जूं छऊं हाणे हिन मां कटे रखंदसि। सो हींअर कोन सिबजी सघंदियूं, शाम थी वई आहे।
ऐं बैग्स वग़ैरह ख़ाली करे सभु सामान सेट करे बैग पैक करे रखी बि छॾियमि कबट में। ऐं हाणे जेको आहे कुझु देरि तव्हां सां कचहरी कंदमि, उन खां पोइ जेको आहे हिन व्लॉग खे कंदासीं ख़तमु। सो इहा मुंहिंजी अॼु जी सिलाई हुई। काफ़ी बिज़ी ॾींहुं गुज़रियो आहे मुंहिंजो, ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह हीअ बि थी वियो। विहाण कटे राति जो रखी थी छॾियां, इंशाल्लाह सुबुह जो सिबी वठंदसि। थोरी देरि कचहरी कंदासीं। छा हाल अहिवाल आहे, कीअं आहियो तव्हां सभई? उमेद आहे ठीकु हूंदो। ऐं मां त ॾाढो इंजॉय करे आयमि। गर्मी तमामु शदीद हुई। न मां बाज़ारि वियमि, न मां कंहिंजे बि घर न वियमि। ऐं ॻोठ जो जेको नंढिड़ो चकर हणी आयमि, बसि उन में ई मुंहिंजो हाल बुरो थी वियो। सो इरादो इहो हो त सुराण खे वठी वञा। मां मुंहिंजो दड़ो छो त हिननि सफ़ा नंढे हूंदे घुमियो हो, ऐं मां पाण पर्सनली एॾी घुमण फिरण जी शौक़ीन न आहियां, पर बहरहाल सो असां सभु बिल्कुलु गर्मीअ खां घबराइजी वेही रहियासीं कमरनि में बंदि थी अंदरि। त तंहिंजे करे असांजो घणो जेको आहे ॿाहिरि वञणु कोन थियो। सो असां इहो प्लान करे आया आहियूं त सियारे में वेंदासीं त पोइ घुमंदासीं इंशाअल्लाह। अॼु जो ॾींहुं काफ़ी बिज़ी गुज़रियो। थाम शयूं कपिड़ा बैग्स हेॾे होॾे जीअं करणा हूंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सॼो ॾींहुं बारिश बि थींदी रही आहे, बंदि कोन थी आहे कंहिं बि लम्हे, सन्ही बूंद पवंदी थी रहे। ऐं तव्हां यकीन कयो, जॾहिं मां बिल्कुलु नंढी हूंदी हुअमि, मां ईअं सम्झां त कोई 8-10 सालनि जी उमिरि में जॾहिं बि असां कराची ईंदा हुआसीं त हिते सदाईं झुड़ हूंदो ऐं सदाईं अहिड़ी बूंदा बांदी पई थींदी हुई, हल्की जो महसूसु थींदो त शायदि कुझु मथां किरियो आहे, एॾी सन्ही फुहार पवंदी हुई। ऐं हाणे त सिकंदा आहियूं हिते त मींहुं वसे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह मौसम ज़बरदस्त थी वई आहे, ॾाढी सुठी थी वई आहे। सुगंध असल में ईअं थियो जो उहे लाहौर खां कल्ह निकिता हुआ त मूंखे चयूं असां तव्हांखे खणंदा, पोइ कराची था हलूं। कराची में वरी हिते जेको आहे एसन जी मुंहिंजे नाठी बि ॾाटो बि चइबो आहे, उनजी पंहिंजी फैमिली बि आहे, त उन्हनि सां बि मिलिया। सुगंध मूं वटि रही राति जो, ऐं अॼु वरी मंझंदि जो उहो निकिरी विया, छो त ईद वञी हैदराबाद कंदा पंहिंजे घर, उन खां पोइ वरी ईद खां पोइ इंशाल्लाह चकर हणी वेंदी। सो अॼु लंच वग़ैरह ठाहियमि हुनजे लाइ, ऐं कुझु थोरो घणो पैक बि करे ॾिनोमांसि। मुंहिंजो जेसिताईं घर वञी कुझु बंदोबस्तु करे माण्हू, हालांकि फैमिली वॾी अथनि माशाल्लाह, सभु कुझु उते पॉसिबल आहे, पर पोइ बि माउ जी दिलि खे त हाणे छा थो करे सघिजे। ठीकु आहे, सो उहा वई हली। सोचियमि हाणे कपिड़ो पियो आहे, वठिणो कुझु कोन्हे, चादरूं वादरूं मां वठंदमि बिल्कुलु बि न। ऐं पोइ मां सोचियो जॾहिं कपिड़ो पियल आहे त हिन मां कुझु ठाहे थी छॾियां, त ॾिठुमि त इलाही हुयो, त मुंहिंजी आराम सां डबल बेड जी चादर ऐं विहाणे जूं छऊं ठही वेंदियूं। सो इंशाल्लाह चादर सिबजी वई, छऊं सुभाणे सिबजंदियूं, इरादो ई हुई आहे, वधीक अलाह खे ख़बर। ऐं बसि इहो हाल अहिवाल आहे। राजी मानी कोन पचाईंदमि, छो त मंझंदि जेको कुझु मां पचायो सभु कुझु पियो आहे, त उन मां ई सुराणे मां गुज़ारो करे वठंदासीं। सुभाणे असां जेको थोरी घणी सफ़ाई, चादरूं चेंज करणु, सोफ़नि जा कवर इंशाल्लाह बदिलाईंदमि। हिन दफ़े इरादो पूरो कयो आहे, छो त हिन दफ़े असांखे पहिरियों खां ई ख़बर आहे त ईद परीहं जेको कुझु बि हूंदो उहो तव्हां सां शेयर कंदमि। ऐं ॾाढो सुठो टाइम गुज़ारे आयमि, ॾाढा प्यारा मां 4 ॾींहं गुज़ारे आयमि। जेको थोरो घणो थी सघियो मूंखां तव्हां सां बि शेयर कयमि, छो त उते घर शेयर करणु या ॿिया फैमिली मेम्बर्स उते अलाउ कोन्हे, मुंहिंजा भाइर हिन मामले में ॾाढा स्ट्रिक्ट आहिनि। सो ॿारनि खे शेयर कयमि या थोरी घणी जेको मूंखां थी सघियो, त घुमियासीं घणो कोन, इन करे घणो शेयर न थियो। बहरहाल इहा ई ज़िंदगी आहे, ज़रूरी न आहे त हर को मूं वांगुरु यूट्यूब ते बीठो हुजे। सो शुक्र आहे मूंखे मना न कंदा आहिनि, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। त बसि जेको थियो, जेको गुज़रियो तव्हां शेयर कयमि। मां हादिया ऐं राजिया सां ॾाढो इंजॉय करे आयमि, हद खां वधीक। असल में छा आहे त मुंहिंजो पुटु मुंहिंजी अम्मा सां ॾाढो अटैच्ड आहे, वॾो पंहिंजी नानी सां। सो चई त मूंखे 8 ॾींहं मोकल आहे पूरा ईद जी, त मां जेको आहे 8 ई ॾींहं बसि लाड़काणे रही उतां ई वापसि हली वेंदमि, छो त उतां उन्हनि खे 12 कलाकनि जो सफ़र थो पए। त राति जो चढ़िया, सुबुह जो पहुची विया बाय बस, शायदि फैसल मूवर्स इहा ई सर्विस आहे। त मां चयुमि हल ठीकु आहे, होसि ताईं हो थो अचे, थोरो अॻियां मां बि वञा। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो बैत पियो यादि अचे त पाण ई ईंदुमि होत, पर आउं बि कुझु अॻु भरी थियां। सो थोरो कुझु हो हलियो आयो, कुझु मां हली वियमि, अम्मा सां मिलियमि, भेनरुनि सां, भाइरनि सां, पंहिंजे नंढड़ियुनि सां, बचनि सां ॾाढो इंजॉय कयोसीं, तमामु घणो मज़ो आयो। बाक़ी सॼो मज़ो जेको किरकिरो कयो उहो गर्मीअ कयो, उहो त हाणे आहे, ज़ाहिर आहे इन ई देश जा आहियूं, इहो सभु कुझु आहे ई आहे असांजी ज़िंदगीअ में, उनखे असां कढी नथा सघूं। सो बाक़ी जंहिं महिल लाइट थी वञे त पोइ एसियूं न हुजनि, खणी छा बि हुजनि, जनरेटर बि आख़िर केतिरो हले। बहरहाल शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेको बि आहे घणनि खां चङे हाल में आहियूं। सो सुठो टाइम गुज़ारे आयासीं। हिते पहुतासीं कराची, तव्हां यकीन कयो ईअं पियो लॻे असां जन्नत में अची विया आहियूं। उते त मां हिकु लम्हो एसी वारे कमरे खां ॿाहिरि जेको नाश्तो वग़ैरह कयूं पिया या मानी पिया खाऊं, त थोरी देरि जे लाइ ॿाहिरि पिया वेहूं, बाक़ी हालति बुरी पई थी वञे। पखा हलनि, खणी कुझु बि, जे तोड़े झुड़ हुयो तॾहिं बि गर्मी जी का हद न हुई।
यकीनन मां पक सां चवंदी 50+ त हूंदो ई हूंदो। सो बहरहाल मोटी आयासीं पंहिंजे घर ख़ैर सां, उहो ई रूटीन, उहा ई ज़िंदगी, अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा लख एहसान करम। प्लैनिंग इहा ई आहे त सियारे में वरी वेंदासीं, वधीक रब खे ख़बर, असांजो इरादो असांजे दिलि में आहे, अलाह खे ख़बर आहे अॻियां जी प्लैनिंग छा आहे। सो इहो हुयो हाल अहिवाल, मां सोचियो थोरो तव्हां सां शेयर करे वठां। अॼु जे व्लॉग खे हिते ख़तमु कयूं था, ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ऐं सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं अगरि ज़िंदगी रही त इंशाअल्लाह। तेसिताईं अल्लाह भाई।